अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराशा सब खां पहिरियां नज़र हेडलाइन ते। बजट ते पीपल्स पार्टी ऐं हुकूमती टीम जो इजलास अॼु ॿीहर थींदो। नाणे वारी वज़ारत में हुकूमती टीम ऐं पीपल्स पार्टी विच में ॻाल्हियूं रिथियल। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा ख़दशा ख़त्म नाहे करे सघी। वफ़ाक़ी बजट पेश करण जे हतमी तारीख़ बि साम्हूं न अची सघी। ईरान पारां अमरीकी हदफ़नि ते मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी दावा। कशम बेट में कम्युनिकेशन टावर ऐं हुर्मुज़ वेझो ईरानी ऑयल टैंकर ते हमलो। अमरीकी सेंटकॉम चयो आहे त अमरीकी अॾनि ते ईरानी बैलिस्टिक मिसाइल ऐं ड्रोन हमला नाकाम बणाया विया आहिनि। बहरीन में 5th हेडक्वार्टर ऐं अमरीकी अॾनि ते हमलनि जी दावा दुरुस्त नाहे। गिलगित बल्तिस्तान में चूंड सरगर्मियूं उरूज ते। सियासी पार्टियुनि जा जलसा रैलियूं कढण जो सिलसिलो बि जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु दिया मीर ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी हुन्ज़ा में जलसनि खे ख़िताब कंदा। नगर में नवाज़ लीग जो जलसो थींदो। ख्वाजा साद रफ़ीक ऐं अमीर मक़ाम ख़िताब कंदा। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टीअ जूं गिलगित जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैलियूं।